बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग दी फ्रंट पेज। आऊं यहाँ लैला निसार मुसगत स्टूडियोज़ भी मौजूद हैं सीनियर सहाफ़ी जी एम जमाली साहब। अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, जेकर सियासी सूरत हाल जी ॻाल्हि ॿोल कजे त सियासी सूरत हाल जेको आहे सियासी शोर शराबो वॾे पैमाने ते वधंदो पियो वञे। हिकु तरफ़ लॉन्ग मार्च जा ऐलान थियनि पिया त ॿिए तरफ़ कुझु अहिड़ा ऐलान थी चुका आहिनि जिन लॉन्ग मार्च जा ऐलान कया आहिनि उन्हनि खे शायदि इहा शइ हिकु इग्नाइट कई वेंदी उन्हनि जे लाइ, छो त PTI तरफ़ां लॉन्ग मार्च जो 25 मई ते ऐलान कयो वियो आहे। पर जेकर असीं हुकूमत जी ॻाल्हि कयूं त हुकूमत चवे पई त हू पंहिंजो जेको मुद्दो आहे उहो पूरो कंदी। त ज़ाहिर आहे PTI इहो हरगिज़ न पई चाहे। हू उन्हनि जा मुतालबा आहिनि त फ़ौरी चूंडूं थियनि, पर फ़ौरी चूंडनि जे जेको आहे हक़ में असांखे हुकूमती इतिहाद नज़र न पियो अचे। सो इन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं, डिस्कशन कंदासीं। ॾिसूं था त जमाली साहब वटि कहिड़ियूं ख़बरूं आहिनि इन हवाले सां, त छा वाज़े तौर ते इहा ॻाल्हि साम्हूं अची चुकी आहे। छो त सवेर असीं ॾिसूं पिया त कुझु मुस्लिम लीग नून जे अहम अॻुवाणनि इहो चयो आहे, जीअं त अहसन इक़बाल साहब चवनि था त फ़ौरी चूंडुनि जे लाइ को अहिड़ो फ़ैसिलो न वरितो वियो आहे। जेकॾहिं वरितो वेंदो त बाक़ाइदा उनखे अनाउंस कयो वेंदो। सो कहिड़ा हुकूमती इतिहाद जेको आहे फ़ैसिला वरिता आहिनि, ऐं ॿिए तरफ़ जेको आहे PTI बाक़ाइदा तौर ते लॉन्ग मार्च जो ऐलान करे छॾियो आहे। पर जॾहिं त जीअं कुझु ॾींहं अॻु ई कल्ह ई बल्कि जेको आहे मौलाना फज़लुर रहमान प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुननि चयो त लॉन्ग मार्च जेको आहे उन्हनि खां उनखे कंहिं क़िस्म जो ख़तरो कोन्हे को, ऐं केरु ईंदो एतिरी गर्मी में, कंहिंजो दिमाग़ ख़राबु आहे छा। सो वाक़ई में कंहिंजो अगरि दिमाग़ ख़राबु आहे त हू वेंदा एतिरी गर्मी में लॉन्ग मार्च जे लाइ, या लॉन्ग मार्च जेकी आहे उहा ख़तरे जी घंटी वॼाईंदी मौजूदा हुकूमत जे लाइ। जमाली साहब, छा ख़बर आहे हुकूमती इतिहाद? पहिरियों त इहो ॿुधायो त छा वाक़ई में इन्हनि इहो बाक़ाइदा तौर ते फ़ैसिलो वठी चुका आहिनि त जेके इलेक्शन्स आहिनि उहे फ़ौरी तौर ते उनजे हक़ में न आहिनि, ऐं छा उहो कीअं डील कंदा ईंदड़ ॾींहं जी? मुश्किल फ़ैसिला वठंदा, ॾुखिया फ़ैसिला वठंदा? जेकी हिन वक़्तु मुल्क जी मौजूदा सूरतहाल आहे त इलेक्शन त मां नथो सम्झां त एतिरो वॾो को मसइलो आहे। असल मसइलो आहे इकोनॉमी खे संभालणु ऐं IMF सां जेके मुज़ाकरात न को इशू न आहे। जेकॾहिं इमरान ख़ान जो इहो मुतालबो आहे त इमरान ख़ान खे इहो बि यादि रखणु घुरिजे त 2018 खां इहे मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि उहे हिनखे सिलेक्टेड जो लक़ब ॾींदी रहियूं ऐं इलेक्शन जो मुतालबो कंदी रहियूं। छो जो जेके 2018 जा इलेक्शन आहे उहो सभिनी खे ख़बर हुई त कहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान खे कामयाबु करायो वियो, पर इमरान ख़ान त ओॾे कन न धरियो। ऐं जॾहिं बि तहरीक अदम एतमाद पेश थियण खां पोइ बि हिनखे जेके ऑप्शन्स ॾिना विया हुआ त इमरान ख़ान उन वक़्तु पंहिंजी अनापरस्ती जे तहत उन्हनि तमामु नुक़्तनि ते ध्यानु कान ॾिनो ऐं हीअ चाहे हा त इलेक्शन खां अदम एतमाद जी तहरीक खां अॻु पाण ई असेंबलियूं टोड़े ऐं चूंडूं कराए पियो सघे। पर इमरान ख़ान जी जेकी सियासत आहे उहो रही रुॻो इन्हनि धरणनि, एहतजाज ऐं जलसा जुलूस रैलियुनि ते आहे। तव्हां जेकर हिन जी माज़ी जी हिस्ट्री खणो त ही मां सम्झां थो त अपोज़िशन जो जेको आहे बहितर किरदारु अदा कंदड़ हिकु शख़्स आहे। इहो त ज़ाहिर आहे वोट ऑफ कॉन्फिडेंस ऐं नो कॉन्फिडेंस जो मक़सदु हूंदो आहे। जेके पार्लियामेंट जी अददी अक्सरियत, इमरान ख़ान खे इहा ख़बर हुई त हू अददी अक्सरियत विञाए चुको आहे ऐं पहिरियों हू प्रोपेगेंडा कंदो रहियो त मुंहिंजी पार्टी जा मेंबर तोड़े करे जेको आहे हुकूमत ठाहिणु लॻा आहिनि। पर जॾहिं तहरीक अदम एतमाद असेंबली में पेश थी त तव्हां सभिनी ॾिठो त जेके हिन जूं हलीफ़ जमातूं हुयूं उहे तमामु जेको आहे हिन खां रुसी वयूं, छो जो उन्हनि सां बि हिन जेके वाइदा कया उहे वफ़ा न कया। हिन वक़्तु जेको मुंहिंजी नज़र में जेको मुल्क जो सभ खां वॾो मसइलो आहे उहो आहे इकोनॉमी ते कंट्रोल, कंहिं तरीक़े सां डॉलर खे जेको आहे ब्रेक लॻे ऐं महांगाई जेको आहे उहो ख़तमु थिए। त ॾिसो इहो फ़ैसिलो हिननि सां जेको IMF सां मुज़ाकरात आहिनि त हू IMF जो जेको इहो दबाउ आहे त छो जो इमरान ख़ान हुकूमत जो एग्रीमेंट हुयो उन में ज़ाहिर आहे हिन हुकूमत जो त एतिरो कसूर न आहे जो असां हिननि खे ज़िम्मेदार करार ॾियूं, पर हुननि इहो एग्रीमेंट कयो हो त जीअं ई डॉलर जी फ्लक्चुएशन थींदी ऐं आलमी मंडी में तेल जूं क़ीमतूं वधंदियूं त उन हिसाब सां हे बि तेल जूं क़ीमतूं न सिर्फ़ु वधाईंदा बल्कि सब्सिडी ख़तमु कंदा। इहो हे पाण IMF खां जेको वक़्ती रिलीफ हुयो उहो वठण जे लाइ हिननि एतिरो वॾो एग्रीमेंट करे छॾियो। ऐं ज़ाहिर आहे मौजूदा जॾहिं हुकूमत आई त हिननि खे हिन एग्रीमेंट जे बारे में ॼाण कान हुई त हिन क़िस्म जो कोई एग्रीमेंट थियलु आहे। जॾहिं हीअ आया आहिनि त ज़ाहिर आहे हिकिड़ो मां सम्झां थो त हिननि जे मथे ते हिकिड़ो बार पइजी वियो आहे ऐं हिननि जा कुल्हा जेके आहिनि उन वज़न सां जेके आहिनि उहो हेठि वञी रहिया आहिनि। पर इहे फ़ैसिला त करणा पवंदा देरि या सवेर। वज़ीर अहसन इक़बाल साहब पाण ई चवनि पिया त हिकु महीने में जेको आहे मुआशी इस्तेहकाम अचणु नामुमकिन सी ॻाल्हि आहे। बिल्कुलु ठीक पियो चए। ॾिसो हिकु महीने तव्हां 3.5 साल जंहिं बुनियाद ते तव्हां हुकूमत हलाई उहा बुनियाद इहा हुई त मुल्क में तव्हां डॉलर खे हेठि कराईंदा, पेट्रोल खे तव्हां 34 रुपए लीटर कंदा, डॉलर खे जेको आहे जेको टके टके में विकामबो जेके हिननि जे वज़ीरनि जा दावा हुया
ऐं हिननि जे कुझु वज़ीरनि इन हद ताईं चयो त जंहिं राति इमरान ख़ान वज़ीर आज़म थींदो उन राति जेको आहे $200 अरब जेके आहिनि उहे जेके परॾेह में पिया आहिनि उहे हिते अची वेंदा। वज़ीर आज़म हाउस खे यूनिवर्सिटियूं ठाहियो वेंदो, बिल्डोज़र उन राति ते बीठा हूंदा, गवर्नर हाउस, प्रेसिडेंट हाउस ऐं वज़ीर आज़म जो जेको इहे यूनिवर्सिटियूं ठहंदियूं ऐं करोड़ नौकिरियूं ॾींदासीं, 50 लख घर ॾींदासीं। बसि बदकिस्मती इहा ई आहे न त हीअ जलसनि जुलूसनि में इन क़िस्म जा ई नारा लॻाए अवाम में हिकिड़ी अहिड़ी होप पैदा करे छॾींदा आहिनि ऐं जॾहिं वरी उन्हनि ते अमल न थींदो आहे त ज़ाहिर आहे उनजी तकलीफ़ तमामु घणी पहुचंदी आहे आम माण्हू खे त असां सां हेतिरा वाइदा कया विया ऐं हिकु बि वफ़ा न कयो वियो। ऐं हिननि जी डटाई मां सम्झां थो इहा आहे त हीअ उन्हनि ॻाल्हियुनि ते जवाबु ॾियण जे बजाए ही लॻा पिया आहिनि अमेरिका जी आज़ादी, अमेरिका जी ग़ुलामी ऐं जेको आहे गद्दारी ऐं असांखे साज़िश जे तहत हटायो वियो। PTI जी मुनाफ़िक़त जो अंदाज़ो इन ॻाल्हि खां लॻायो त वाइट हाउस जे ॿाहिरि जेको मुज़ाहिरो थियो PTI जे आवाम कयो हुते जेके मुंहिंजे ख़्याल में त 100-125 या 50-60 मूंखे नज़र अची रहिया हुआ फुटेज में, उहे चई रहिया हुआ त अमेरिका असांजी ॿी माउ आहे, यानी पहिरीं माउ जेको आहे असांजी पाकिस्तान आहे ऐं ॿी मां अमेरिका आहे जंहिंखां हिननि खे आज़ादी खपे। हिननि जो कौल ऐं फेल में एतिरो घणो तज़ाद आहे, फ़र्क़ु आहे जो माण्हू कन्फ्यूज़ थी वेंदा आहिनि। जॾहिं हिननि जे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जा दरवाज़ा राति जो 12 बजे खुलिया त हिननि जेको आहे उन्हनि ते बि एलिगेशन्स लॻाया ऐं जॾहिं हिननि खे रिलीफ ॾियण लाइ कोर्ट जा दरवाज़ा 11 बजे खुलिया त हिननि वरी उनजी ख़ुशदिली सां जेको आहे उहो कयो। अहिड़े तरीक़े सां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जॾहिं फॉरेन फंडिंग जे हवाले सां केस हलाइण जी कोशिशि कंदी आहे त उहे सभु ख़राबु थी वेंदा आहिनि, गदार थी वेंदा आहिनि ऐं विकामूं थी वेंदा आहिनि। पर उन ई इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हिन जे 25 हिननि जी एप्लीकेशन ते हिननि जे 25 मेंबरनि खे डिसीट करे छॾियो त उनजी वाह वाह थियणु लॻी। त मसइलो इहो आहे त जेको हिननि जे हक़ में थिए उन जी ही पज़ीराई कंदा ऐं जेको फ़ैसिलो हिननि जे ख़िलाफ़ु थिए त पोइ ही गद्दार बि थी विया, विकामूं बि थी विया, चोर बि थी विया, करप्ट बि थी विया। इहो जेको रवाजु पाकिस्तान में पहुचणु शुरू थियो आहे, इहो जेको रवाजु असल में हिननि विझी छॾियो आहे पाकिस्तान जी सियासत में, मां सम्झां थो त इहो आहे तबाही जो रस्तो। त जेकॾहिं तव्हांजे हक़ में फ़ैसिलो अचे त पोइ वाह वाह आहे ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो अचे त तव्हां ॾिसो ख़िलाफ़ु फ़ैसिला ईंदा आहिनि त वरी उनजा क़ानूनी दर्जा आहिनि त हिकिड़े फ़ैसिले खे ॿी अदालत में चैलेंज करे सघिजे थो, ॿी खे 3 में करे सघिजे थो, अपील करे सघिजे थी, रिव्यू करे सघिजे थो। पर इन क़िस्म जा मक़सदु हिननि खे कंहिं राइट ॾिनो आहे इहो, ही केरु थींदा आहिनि पाकिस्तान जा जेके कंहिंखे बि गद्दारी जो सर्टिफिकेट ॾेई था छॾनि, कंहिंखे बि जेको आहे उहो चोर डाकू चई था छॾनि, कंहिंजे बि मक़सदु को अहिड़ो मुल्क में हिननि जो मुख़ालिफ़ सियासतदान न बचियो आहे जंहिंखे हिननि चोर डाकू करप्ट मां अजीब लक़ब ॾियणु शुरू कया आहिनि। इहा पाकिस्तान जी सियासत में मां सम्झां थो त बदतमीज़ी बदतेज़ीबी जो जेको रवाजु इमरान साहब विधो आहे उहो ख़तरनाक आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत में असां आवाज़ उथारींदा हुआसीं त जेके साफ़ी आहिनि उन्हनि खे मुलाज़िमतनि मां न कढायो, कुझु एंकरन्स खे तव्हां ऑफ ईयर न करायो, पर जेको हिननि ॿिज उन वक़्तु विधो हुयो उहो फसल ई अॼु पाण कटे रहिया आहिनि। त जेके हिननि जा चई था एंकर ऐं साफ़ी आहिनि उहे कुझु ऑफ ईयर आहिनि त कुझु जे ख़िलाफ़ु मुक़दमा दर्ज थी रहिया आहिनि। बेसिकली असां त उन्हनि जे ख़िलाफ़ु आहियूं। मुक़दमो कंहिंजे बि साफ़त जे त कंहिं बि हमराह जे ख़िलाफ़ु मुक़दमो दर्ज थी वञे, चाहे उहो एंकर हुजे या प्रोफेशनल जर्नलिस्ट हुजे फील्ड जो, असां त ज़ाहिर उनजे ख़िलाफ़ु आहियूं। पर असां इहो ई पहिरियों बि इहा अपील इन्हनि जी हुकूमत खे कंदा हुआसीं त तव्हां उहे क़दम न खणो जेके सुभाणे तव्हां बर्दाश्त न करे सघो। हाणे हिननि जी जेकी वावेला आहे उहा इहा ई आहे त फलाणे जे ख़िलाफ़ु मुक़दमो ॾिसो। ऐं ॿियो साफ़ी ऐं एंकर जो बि हिकिड़ो कमु इहो न आहे त हू सफ़ा जेको आहे जानिबदार थी वञे। साफ़ी जो कमु आहे त जेको मुआशिरे में जेको कुझु बि पेश थी रहियो आहे उनजी अकासी करे उनखे जेको आहे फैक्ट्स जे बुनियाद ते पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू ॾे। वन साइडेड जेको आहे कॾहिं बि साफ़ी जो कमु न आहे जो कंहिं तरफ़ थी वञे। बदकिस्मती असांजी इहा ई आहे त हाणे हिन हर इदारे खे जेको आहे उहो मुतनाज़ा बणाए छॾियो आहे। ॾिसो साफ़त जेको आहे चौथो सुतून चवराईंदी, पर बदकिस्मती सां हाणे हिननि जेके हिननि जा मुख़ालिफ़ साफ़ी या सोशल मीडिया ते उन्हनि जे ख़िलाफ़ु गार गंद जो रवाजु जेको आहे PTI विधो, उन्हनि जी फैमिलीज़ जे बारे में घणो ॻाल्हायूं। ख़ासि तौर ते असांजी जेकी ख़वातीन एंकर्स हुयूं उन्हनि ते हिननि तमामु घणी जेको आहे न सिर्फ़ु तनक़ीद कई पर के मां सम्झां थो उन्हनि जी तज़लील कई। उहो ई जेको आहे अॼु हिननि खे ॾिसणो थो पए त हाणे जेके हिन लफ़्ज़ इस्तेमालु कया उहो त उनजे साइकोलॉजिकल जेको आहे हिन जो इशू आहे को, त ही हर उन माण्हू खे पसंदि कंदो आहे जेको हिन जी ज़बान खां वधीक ख़राबु ज़बान में पंहिंजे मुख़ालिफ़िन सां ॻाल्हाए। त असां पहिरियों बि इहो चवंदासीं त ॾिसो साफ़ी जो कमु या सियासतदान जो कमु बदतेज़ी बि न आहे, बदतमीज़ी न आहे।
बिल्कुलु ॻाल्हाइण में थोरो पॉइंट ऑफ careful व्यू हुजणु जो खपे। इख़्तिलाफ़ आहे उहो हुजणु घुरिजे, इख़्तिलाफ़ राय आहे उहो हुजणु घुरिजे, ऐं हिकु सुठी अपोज़िशन हुजणु घुरिजे त ताकी जेकी बि मौजूदा हुकूमत हुजे उन ते हिकिड़ो सुठो दबाव रहंदो आहे। ठीकु। पर बदकिस्मती सां हिते पॉइंट ऑफ व्यू जो मसइलो न रहियो, हिते अख़लाक़ियात जो मसइलो न रहियो, हिते ज़ातियात ते हमला कया विया। ऐं इहो रवाजु जेकॾहिं असां ॾिसूं त इहो माज़ी में भुट्टे ख़ानदान सां इहो तमामु घणो थियो हुयो। ऐं बेनज़ीर साहिबा जे ख़िलाफ़ु जेको आहे इन में को शक न आहे त मुस्लिम लीग नून जेको आहे उहो अहिड़ियूं हरकतूं कयूं जिते उन वक़्तु बि तनक़ीद जेके सीनियर असांजा बिल्कुलु इहा त के कोई बि कंहिंजे लाइ इस्तेमालु करे कंदासीं। जस्टिफाई न आहे अहिड़े क़िस्म जी वर्डिंग जेका इमरान ख़ान साहब बि गुज़िरियल हफ़्ते चाहे नवाज़ शरीफ़ साहब हुजनि जेको बि हुजे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी लैंग्वेज इस्तेमालु कनि था त दैट विल ऑलवेज़ बी कंडेमेबल। सो पर जमाली साहब इहे ॻाल्हियूं वाक़ई में क़ाबिल मज़ाहमत आहिनि, पर ही जेको हिन वक़्तु इलेक्शन वारी सूरत हाल आहे, PTI जेको आहे इलेक्शन जे लाइ मां मुतालबो कंदी पई बिल्कुलु अचे ठीकु आहे, इहो सुवाल असांजो रहिजी वियो। इलेक्शन जेको आहे मां सम्झां थो त हिन वक़्तु हिन साल में मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ नज़र न अची रहियो आहे। हिन वक़्तु मुल्क में हिकु तरफ़ त बल्दियाती चूंडुनि जो ऐलान थी चुको आहे ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में बल्दियाती चूंडुनि जूं तयारियूं हली रहियूं आहिनि, बाक़ाइदा उहो नोटिफाई थी चुको आहे। जेसि ताणी इहे चूंडूं ख़तमु कान थींदियूं तेसि ताणी ज़ाहिर आहे आम चूंडूं नथियूं थी सघनि, ऐं चूंडुनि जे लाइ 7 महीना जेको आहे उहो ऑलरेडी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेको आहे घुरियो आहे। असल में इमरान ख़ान जो मक़सदु आहे जेको मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त हू नथो चाहे त हीअ हुकूमत थोरी बि स्टेबल थिए, इन ई करे हू रोज़ जी बुनियाद ते जलसा करे ऐं हिकिड़ी अहिड़ी इंतिशार जी सूरत हाल हुन मुल्क में क्रिएट करे छॾी आहे त ऐं जीअं हुन पैनिक फैलाई आहे, न त डॉलर एतिरो बिल्कुलु बि न वधे आहे, जेकी हिन पैनिक फैलाई उन जे करे जेको आहे डॉलर मथे थियो ऐं माण्हू डॉलर बि इमरान ख़ान जे करे मथे थियो आहे। पैनिक जॾहिं बि मुल्क में हुकूमत काई बि हुजे, जॾहिं शुरू में जीअं ई उहो ईंदी आहे त हमेशह डॉलर मथे वेंदो आहे, छो जो उन वक़्तु पैनिक की सिचुएशन हूंदी आहे। माण्हुनि में माण्हुनि खे स्टेबल करण लाइ उन्हनि खे वक़्तु ॾियणो पवंदो आहे, उन्हनि खे सम्झाइणो पवंदो आहे त कंहिं शइ जो केतिरो फ़ाइदो आहे ऐं कंहिं शइ जो केतिरो नुक़सानु आहे। पर हिते जमाली साहब सिर्फ़ु नून लीग न आहे न, हिते त नून लीग खां वधीक जेके आहिनि सियासी पार्टीज़ आहिनि, त छा उन्हनि खे अहिड़े कंहिं बि क़िस्म जो आइडिया न हुयो त केओस जी सूरत हाल पैदा थी सघे, इंस्टेबिलिटी वारी सूरत हाल पैदा थी सघे, त को छा अहिड़ो प्रॉपर प्लान न पिया ठाहे सघनि? जीअं त हाणे वरी ॾिसो पेट्रोल जेको आहे एक्सपेक्ट असीं कयूं था त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेकॾहिं उन्हनि फ़ैसिलो करे छॾियो आहे त ॾुखियो फ़ैसिलो वठे त पेट्रोल वारो फ़ैसिलो बि यकीनन शामिल हूंदो, त भई त साॻी ॻाल्हि थी वई, फ़र्क़ु कहिड़ो? ॾिसो इन ॻाल्हि खे असीं उन्हनि खे जस्टिफाई कयूं त इमरान ख़ान खे इहो अंदाज़ो थी चुको हो त हू हिन हुकूमत मां फ़ारिग थियण वारो आहे, हुनखे अददी अक्सरियत हुनजी ख़तमु थी चुकी आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों त हू धड़ाधड़ पेट्रोल वधाइनि पिया, तव्हां ॾिसो न 85-87 रुपए खां वठी जेको आहे 150 खां मथे ताईं हुननि ऑलरेडी फिगर इहा पहुचाए छॾी हुई। पर जंहिं वक़्तु हुन इहो महसूसु कयो त हाणे एंडिंग ते आहे ऐं हुनजी अददी अक्सरियत ख़तमु थी चुको आहे, त हुन अचानक ऐलान कयो त बजट ताईं जेको आहे मां पेट्रोल न वधाईंदुसि। त हुनखे इहा ख़बर हुई त हू बजट ताईं त हूंदो ई कान, हुनखे इहो अंदाज़ो हो त जेके ईंदा पोइ अची उहो भुगतिन, छो जो ज़ाहिर आहे पेट्रोल जॾहिं महांगो थींदो महांगाई अञा वधंदी, जॾहिं महांगाई वधंदी त जेकी मौजूदा हुकूमत में जेके बि सियासी जमातूं आहिनि आवाम में बहरहाल उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी वरी नफ़रत पैदा थींदी, या उन्हनि जी जेकी मक़बूलियत हिन वक़्तु आहे उन मक़बूलियत में थोरी घटिताई थींदी। त इहा ज़ाहिर आहे हू हर शइ वधाए रहंदो। तव्हांखे यादि हूंदो त हुन चयो त मां सरप्राइज़ ॾींदुसि, त हाणे उहो सरप्राइज़ हुन हिकिड़ी ख़त जी सूरत में साज़िश ॾिनी, ॿियो त हुन वटि को सरप्राइज़ न हो, शायदि पाकिस्तानी आवाम इहो सम्झी रही त हिन वटि को अहिड़ो सरप्राइज़ आहे जंहिंसां हिन जी हुकूमत स्टेबल थी वेंदी ऐं हुकूमत खां ॿाहिरि न निकिरी सघंदो, शायदि जेको आहे जेके हलीफ़ जमातूं आहिनि उन्हनि खे ई मनाए वेंदो। पर बदकिस्मती सां हिन वटि को सरप्राइज़ हुयो कान। हाणे उनजी बुनियाद ते हिकिड़ो ख़तु लहिराए, जीअं तव्हांखे यादि हूंदो त हे बेसिकली पाण खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सम्झी रहियो हो, त जीअं यूनाइटेड नेशन में भुट्टे साहिबु जेको आहे उहो ख़तु लहिराए वरी उनखे फाड़ियो बि हुयो, त हीउ पाण खे पोर्ट्रेट करणु पियो चाहे त हीउ को भुट्टे जहिड़ो लीडर आहे। पर भुट्टे साहिब जहिड़े लीडर थियण जे लाइ वॾो विजन खपे, हुन जे लाइ बर्डन खणण पई वञे या असांजी हुकूमत बर्डन खे बर्दाश्त कंदी? ॾिसो आवाम खे त बर्डन खणणो पवंदो, जेको इन में को शक न आहे, पर जेको फसल ही लॻाए वियो आहे, जेके ॿिज ही विझी वियो आहे जंहिंसां उहा फसल ख़राबु थी चुकी आहे, हिन वक़्तु तव्हां ॾिसो न त मुल्क में जेको ही महीना हूंदा आहिनि ख़ासि तौर ते इन में पाणी जी बि घणी किलत थी वेंदी आहे, त आबादगार बि परेशान हूंदा आहिनि। ॾिसो असां त चऊं था ही हिकिड़े कंहिं शोबे में
चाहे उहो ज़रात हुजे, चाहे इकोनॉमी हुजे, चाहे महांगाई हुजे, या कंहिं बि शोबे में जेकॾहिं हीअ पंहिंजी कारकर्दगी ते आवाम खे ॿुधाए हा त असां खे सुठो लॻे हा त इन ते असां बहितर अंदाज़ में थी सघे थो का सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए हा त उन ते बि असां ॻाल्हायूं हा। बदकिस्मती असांजी इहा आहे त पोणा 4 साल जी हुकूमत ते उहो हिकु जुमिलो ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हाँ, आहे। परफॉर्मेंस ते ऐं यकीनन इहो हर ज़ाहिरी तौर ते जलसे ॻाल्हि नज़र जुलूस अचे में थी। ॾिसो तव्हां त साॻाई हिन जूं तव्हां कंटेनरनि जूं तकरीरूं खणो ऐं अॼु जी तकरीरूं खणो, तव्हांखे कोई फ़र्क़ु नज़र न ईंदो। हाणे हिन खे कोई इहो सम्झाए त भई पहिरियों जॾहिं तूं कंटेनर ते आहीं त तो वटि हुकूमत न हुई, तो वटि ॻाल्हाइण लाइ ठीकु आहे, तुंहिंजी ॻाल्हियुनि ते काफ़ी जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहे, बाशऊर माण्हू आहे, उन्हनि उहे अची यकीन वेंदा कयो हुआ। हुयो, हो बिल्ड पर थी हाणे हुई, जेको इन आहे खां तूं कोई पोणा इनकार 4 न आहे। साल हुकूमत करे चुको आहीं ऐं जेकी तूं तबाही उहे मचाई आहे तबिको इकोनॉमी, disappoint थी वियो आहे। त हाणे तुंहिंजी जेके इहे ॻाल्हियूं आहिनि उन्हनि सां जेके समझदार माण्हू आहिनि उन्हनि ते फ़र्क़ु नथो पए, सवाइ उन यूथ जे जिन खे सियासत जे बारे में ख़बर न आहे, उन्हनि जो एतिरो तजुर्बो न आहे सियासी अंदाज़ सां। उहे नौजवान जेके आहिनि उहे जज़्बाती अंदाज़ में, छो जो अमेरिका जे ख़िलाफ़ु ऑलरेडी सेंटिमेंट असांजो हिन मुआशिरे में मौजूदु आहे, त हुन सेंटिमेंट सां हुन पब्लिक खे बेवकूफ़ पर जमाल साहब बणाए इते I'd वॾो like to ask चालाकी one ऐं thing, शातिराना स्टाइल सां मां मौलाना सम्झां फज़लुर रहमान जहिड़े ऑप्शन, शहबाज शरीफ़ जहिड़े ऑप्शन जो जेके सुठा एडमिनिस्ट्रेटर बि रहिया आहिनि उनखे क़बूलनि छो नथा कनि? ॾिसो शहबाज शरीफ़ जे बारे में जेको जॾहिं उहो पंजाब जो वॾो वज़ीर हो त हू बि त सुठो यकीनन एडमिनिस्ट्रेटर पंजाब रही चुको आहे। जो जेको अवाम हो ऐं इहा ई वजह आहे जो हर दफ़े पंजाब जो अवाम ज़ाहिर आहे उन्हनि खे भारी अक्सरियत सां कामयाबु कराईंदो आहे। मां सम्झां थो त हर शइ जी हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे। हीउ जेको वक़्तु आहे हीउ इमरान ख़ान खे बि ख़बर आहे त हीउ महीने ॿिनि में जेको आहे हीउ वक़्तु निकिरी वेंदो ऐं IMF सां जेकॾहिं मुज़ाकरात 24 तारीख़ ते शायदि आख़िरी ॾींहुं आहे इजलास जो, मुज़ाकरात जेकॾहिं कामयाबु थी विया ऐं पाकिस्तान में इहा जेकी उन्हनि जा डॉलर्स आहिनि 5 अरब डॉलर या 7 अरब डॉलर जेको बि आहे उहो जेकॾहिं लहंदो त यकीनन हिते स्टेबिलिटी ईंदी। ऐं इमरान ख़ान जी कल्ह जी तक़रीर मां सम्झां थो इंतहाई ख़ौफ़नाक हुई, जंहिंमें हू चए पियो त असां आख़िरी हद ताईं वेंदासीं। ॾिसो आख़िरी हद ताईं जो वञण जो मतिलबु आहे त खाना जंगी। हाणे हू रुगो पंहिंजी सोचे रहियो आहे, पंहिंजी कुर्सी जी फ़िक्र करे रहियो आहे। असांखे इहो ई एतिराज़ु आहे हुनजी ॻाल्हियुनि सां, करे त हू कुझु बि कान सघंदो, इहो असांखे यकीन आहे। पर जेके हुन जूं ॻाल्हियूं आहिनि उन सां अल्टीमेटली जेकॾहिं सपोज़ मां सम्झां थो पाकिस्तान डिस्टेबलाइज़ थिए थो त पोइ कंहिंजी सियासत रहंदी, केरु रहंदो हिन मुल्क में? यानी हू चाहे थो त श्रीलंका में जीअं इंतिशार फैलियो तीअं इंतिशार पाकिस्तान में फैलिजे, हंगामा राई थिए, रोडनि ते हुन जा जेके रोज़ जा जेके ऐलान आहिनि न, हाणे ॾिसो हाणे हिननि खे इहा मां चवंदो हिन खे इहा बि ख़बर न आहे, इहा कंहिंखां ॿुधी करे जेको आहे हदीसूं आहे उन ॿुधाईंदा आहिनि, छो जो हिननि पाण त कॾहिं इहे हदीसूं पढ़ियूं कान हूंदियूं। जेके इहे हवाला ॾियनि था हिननि खे इहा ख़बर ई न आहे त जहाद हूंदो छा आहे ऐं जहाद छाजे लाइ कबो आहे। हिननि खे इहो सम्झणु घुरिजे त जहाद सिर्फ़ु अलाह जी राह में थींदो आहे, जहाद को इमरान ख़ान जी राह में कान थींदो आहे त हिनखे कुर्सी ॾियण लाइ को माण्हू जहाद कंदो। हे एतिरा वाहियात माण्हू आहिनि जेके हीअ ॻाल्हियूं था कनि ऐं मुस्लमाननि जे जज़्बनि सां जेको आहे खेॾी रहिया आहिनि। त हीउ जेको जहाद जेको असांजो जेको हर मुस्लमान जी ख़्वाहिश आहे, ऐं मां सम्झां थो त उहो कोई हिन दुनिया में अहिड़ी को मुस्लमान न हूंदो जंहिंजी इहा ख़्वाहिश न हूंदी त उहो जहाद करे, छो जो जहाद अलाह जी राह में थियणो आहे ऐं जहाद में शहीद थियंदड़ हमेशह ज़िंदा रहंदो आहे, इहो अलाह जो हुकुम आहे। त हाणे हिते मसइलो इहो आहे न त हिननि खे इहा ख़बर न आहे, जेके जुमिला ॻाल्हाए रहिया आहिनि उन्हनि खे हिननि जो मतिलबु ख़बर न हूंदो आहे त हिन जुमिले जो मतिलबु छा निकिरंदो। हिननि खे सिर्फ़ु पंहिंजी कुर्सी जे ख़ातिर हिन फरमायो त आख़िरी हद ताईं वञण लाइ असां तयारु आहियूं, यानी पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़, आख़िरी हद जो मतिलबु आहे त पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ बि करिणो पियो त असां करे छॾींदासीं। ऐं तव्हां ॾिसो इंडिया जा जेके चैनल्स हुआ उहे हिनखे वधीक पब्लिसिटी ॾेई रहिया आहिनि त इमरान ख़ान जेको आहे असांजो सभिनी खां बेस्ट दोस्त आहे, जंहिं फ़ौज खे पाकिस्तानी अवाम ॾिसो पाकिस्तानी फ़ौज सां सियासतदाननि जा इख़्तिलाफ़ काफ़ी हद ताईं रहिया आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में, पर पब्लिकली कॾहिं बि एक्सट्रीम ते जेको आहे आर्मी जे बारे में कंहिं क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु न कया आहिनि जेके सोशल मीडिया ते इस्तेमालु करे रहिया आहिनि। त हाणे इंडिया जा चैनल्स असां ॾिसी रहियासीं त उन में जेके उतां जा फ़ौजी हुआ रिटायर उहे चई रहिया त इमरान ख़ान असांजो सभ खां वॾो दोस्त आहे, जेको कमु असां अरबें डॉलर सां न करे सघियासीं, यानी की पाकिस्तान खे जे अवाम में फ़ौज जे ख़िलाफ़ु नफ़रत असां अरबें डॉलर ख़र्च करे न करे सघियासीं। पहिरियों हाणे चए पियो त न्यूट्रल जेको आहे जानवर हूंदो आहे। मां चवंदो न हिन जे हर कोल ऐं फेल जेके बि हिन जा जुमिला जॾहिं हिन ॻाल्हाया आहिनि, वरी असां माज़ी जे हिन जे जुमिलनि खे खणूं त हिन जे पंहिंजे हर जुमिले जे में तज़ाद तव्हांखे नज़र ईंदो। पहिरियों ई पाण फरमाए रहियो त न्यूट्रल का शइ न हूंदी आहे, न्यूट्रल जानवर हूंदो आहे, न्यूट्रल हूंदो आहे। हाणे कल्ह वरी फरमाए थो त फ़ौज खे जेको आहे न्यूट्रल रहे, ऐं हाणे मसइलो इहो ई आहे त
मुंहिंजे ख़्याल में त हिन जी बदतमीज़ी जो जवाबु मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त हिनखे ॾियणु न घुरिजे, या इहा छो स्टेटमेंट जो हीअ अहमियत जेके रखे ॻाल्हाए पई, थो छो त ऐं ॾिसो था हिन 2-3 ॾींहं अॻु में बि चयो त पूरे पाकिस्तान में मुज़ाहिरा करे छॾियो, जैम करे छॾियो, बंदि करे छॾियो, हीअ करे छॾियो। अल्टीमेटली छा थियो? छा पाकिस्तानी अवाम ॿाहिरि आई? छा पाकिस्तानी अवाम जैम कयो पाकिस्तान जी मुख़्तलिफ़ जॻहनि खे? छा आहे जो हिनखे पंहिंजो पाण ते हिकिड़ो गुरूर आहे त मां जेकॾहिं चाहींदुसि, छो जो हिनखे ख़ुदि हिन जे माण्हुनि इहो दिमाग़ में विझी छॾियो आहे त हीउ उम्मत मुस्लिमा जो को वॾो लीडर आहे ऐं पाकिस्तान जो सभ खां वॾो लीडर आहे, त इहा जेकी ख़ुशफ़हमी आहे हिन जी उहा एतिरी वधी चुकी आहे जितां हीउ वापसि नथो अचणु चाहे। त असां जेकी असां अवाम जी सूरत हाल ॾिसी रहिया आहियूं, हिन वक़्तु पाकिस्तान इकोनॉमी जे हवाले सां तमामु ख़तरनाक पोज़ीशन ते जेको आहे बीठो आहे। हिन वक़्त में इंसान खे पंहिंजी सोच हूंदी आहे। तव्हां बिलावल भुट्टो जी जेकॾहिं तक़रीर ॿुधो जेकी हुन अमेरिका में कई, त जेके हिन जा उहे कम जिन खे जेकॾहिं हीअ उन्हनि जी जाइ ते हुजे हा त उनखे केतिरो प्रोपेगेंडा करे हा उहो तव्हां सोचे पिया सघो। पर मां सम्झां थो त हालांकि हिकु नौजवान लीडर आहे, उन केतिरी बुर्दबारी जो मुज़ाहिरो करे चयो त जेकॾहिं हू वियो हो त उहा पाकिस्तान जी पॉलिसी हुई ऐं मां उनखे डिफेंड कंदुसि। यानी हिन असांजा झगड़ा हुन ॿी बि ॻाल्हि कई त असांजो जेको झगड़ो आहे उहो मुल्क जे अंदरि थींदो, मुल्क जे ॿाहिरि न। पर हिननि खे जेको आहे मुल्क जे ॿाहिरि तव्हां ॾिसो न, कॾहिं कल्ह बि हिननि लंदन में जेको आहे 50-60 माण्हू किराए ते हायर करे, मां सम्झां थो त उहे नवाज़ शरीफ़ जे घर जे ॿाहिरि जेको आहे प्रोटेस्ट लाइ मोकिले छॾिया। हाणे इहो आहे पाकिस्तान खे बदनाम करण जी हिकिड़ी साज़िश, जंहिंजे इमरान ख़ान पुठियां मां सम्झां थो त तुली चुको आहे त बसि मूंखे इहो पाकिस्तान खे बदनाम करिणो आहे, छो जो हिन सां नवाज़ शरीफ़ जो एतिरी बदनामी कान्हे। ॾिसो नवाज़ शरीफ़ केरु आहे? पाकिस्तान जी हिकिड़ी सियासी जमात जो सरबराह आहे। नवाज़ शरीफ़ जी आइडेंटिटी सिंपल आहे त उहो मुस्लिम लीग नून जो सरबराह आहे। त हाणे जॾहिं तव्हां हिकिड़े पार्टी जे सरबराह, इहो कमु त कहिड़ी बि जमात करे सघे थी न, जेकॾहिं उते 2-3 रुपया कंहिंखे डॉलर या पाउंड ॾेई करे कंहिंजे बि घर जे ॿाहिरि मुज़ाहिरो कराइणु, छो जो ज़ाहिर आहे उते आज़ादी तमामु घणी आहे ऐं जेके उतां जा नेशनल आहिनि उन्हनि खे त तमामु घणी आज़ादी आहे, उहो किथे बि मुज़ाहिरो करे सघनि था। त इहो कराइणु त सभिनी खां सवलो कमु आहे। पर जीअं तव्हां हिननि जी हरकतूं ॾिसो न, एयरपोर्ट ते 2 माण्हू खणी कंहिं बि सीनियर सियासतदान जे ख़िलाफ़ु बकवास कंदा ऐं मोबाइल ते जेको आहे उनखे रिकॉर्ड कंदा, या कंहिं होटल में वेंदा या कंहिं रोड ते बि घुमंदा। त इहा जेको कॉन्सेप्ट ॾिनो आहे इहो PTI एॾो ख़तरनाक कॉन्सेप्ट ॾिनो आहे जेके हिननि सियासत खे दुश्मननि में तब्दील करे छॾियो आहे। असांजे मुआशरती इक़्तिदार खे हिननि जेको आहे तबाह करे छॾियो आहे। असां हिननि खे अर्ज़ु कंदासीं त हीअ सियासत कनि, असांखे को एतिराज़ु न आहे। ऐं हर सहाफ़ी जेको बि मुआशरे में पेश थींदो आहे सही आहे ख़राबु आहे। हालांकि हिननि जी जेकी वफ़ाक़ी वज़ीर जेकी अॻूणी हुई शीरी मज़ारी, जॾहिं हुनखे गिरफ़्तार कयो, तव्हां ॾिसो इहो मीडिया हुयो न जंहिं सभ खां वधीक हाइप क्रिएट कई। इन मीडिया इहो त न ॾिठो त जेको आहे काफ़ी पुराणो हुयो, 1972 72 या 71 जो कोई मुक़दमे में जेको हुननि खे गिरफ़्तार कयो वियो, त वाज़ दैट ओके? छा इहो सही हुयो, दुरुस्त हुयो? ॾिसो इहो मुक़दमो जेको आहे, जेको हिननि जो पंहिंजो वॾो वज़ीर हो, जेको चहीतो वॾो वज़ीर हो उस्मान बोज़दार साहब, हे उन जे दौर में खुलियो। त मां इहो ई चवंदो आहियां त पहिरियों मालूमात सही रखिजे, उन खां पोइ अवाम खे सच ॿुधाइणु घुरिजे त जेकॾहिं उस्मान बोज़दार साहब इन एंटी करप्शन या बि पंजाब एंटी करप्शन खां उस्मान बोज़दार जी हुकूमत में इहो पोइ छो उन्हनि खोलियो पंहिंजी वफ़ाक़ी वज़ीर जे ख़िलाफ़ु? बेसिकली इमरान ख़ान जी हिकिड़ी हिकमत अमली हुई त हर माण्हू खे उस्मान बोज़दार ई एंटी करप्शन में इहो केस खोलायो हुयो। ऐं गिरफ़्तारी ॾिसो मां चवंदो त हिकिड़ो केस प्रोसेस में हुयो जेको हिननि जी पंहिंजी हुकूमत में खुलियो। इमरान ख़ान बि त इहो चवंदो त मां केस न दर्ज कया आहिनि, पीपल्स पार्टी नून लीग ख़िलाफ़ु कया आहिनि, नून लीग पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु कया आहिनि, असांजी हुकूमत में सिर्फ़ु हली रहियो आहे। पर कल्ह मां ओन चौधरी खे ॿुधी रहियो हुउसि हिकिड़ो इंटरव्यू में, त हुन हिकिड़ो जुमिलो फरमायो त असां सां उहो थियो आहे जेको हज़रत मौला अली जो कौल हो त जंहिं ते अहसान कयो उनजे शर खां बचो। त हाणे सभ खां वधीक जेके इमरान ख़ान ते अहसान करण वारा उहे ई हुई जहांगीर तरीन, अलीम ख़ान, ओन चौधरी, इहे ग्रुप हुयो न पूरो। ऐं हिन छा कयो, हिनखे जॾहिं उस्मान बोज़दार खे वज़ीर आला बणाइणो हो त नैब खां अलीम ख़ान जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कराए हुनखे अरेस्ट कराए छॾियईं, जॾहिं त उनजी का इंक्वायरी हुई कान माज़ी में, यानी हिकिड़ी नई इंक्वायरी ठही बि ऐं अलीम ख़ान हुन इंक्वायरी में गिरफ़्तार बि थी वियो। बहरहाल हुन खां पोइ उहो अदालत खां ॿाहिरि आयो। त हीउ हुनजो हो राइट एंड। त तव्हां इमरान ख़ान जी ज़हनियत जो अंदाज़ो लॻाए सघो था त जंहिं हुन ते अहसान कयो आहे तंहिं जो हुन अंजाम छा कयो आहे। त उनजो बेसिकली जीअं असां पहिरियों बि चयोसीं त उनजो को साइकोलॉजिकल इशू आहे, उनखे एड्रेस करण जी ज़रूरत आहे। त उनजो दिमाग़ जेको आहे उनखे सही तरीक़े सां जांचाइण जी ज़रूरत आहे त आख़िर हीउ शख़्स चाहे छा थो। पंहिंजी कुर्सी जे लाइ छा पाकिस्तान जे तमामु इदारनि खे तबादो करणु चाहे, पाकिस्तान खे तबादो करणु चाहे? गिरफ़्तारी जी ॻाल्हि कयूं त जेके
एंटी करप्शन जा डेप्यूटी कमिश्नर आहे उन्हनि जो त पंजाब जे होम सेक्रेटरी कॉल कई हुई यानी गिरफ़्तारी जो हुकुम पंजाब हुकूमत मां ई मिलियो न उन्हनि खे ॾिसो जॾहिं एंटी करप्शन ज़ाहिर आहे होम डिपार्टमेंट सेक्रेटरी कॉल कई हुई इस्लामाबाद जे चीफ कमिश्नर खे गिरफ़्तारी जे लाइ। पॉसिबिलिटी आहे जेके ख़बरूं हलनि थियूं ऐं नथो चई सघां पर जेके पॉलिटिकल लीडर्स हुआ उन्हनि इन वाक़े खां लाइल्मी जो इज़हार कयो हुयो यानी जी हाँ, वो कि तो हमज़ा शहबाज जेको शरीफ आहे जेको आहे पेश पेश रिहा बयान करण कयो। जो हुकुम ॾेई छॾियो हुयो। मरियम शहबाज जी बि तव्हां जेकॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी हुजी उन बि चयो त मुंहिंजे इल्म में इन क़िस्म जी ॻाल्हि न आहे पर जेको उन्हनि जो वज़ीर हुयो उन इहा बाक़ाइदा प्रेस कॉन्फ्रेंस त कई हुई न त ही जेके केसिस आहिनि इहे उस्मान बोज़दार जे दौर जा हुया असांजो उन केसिस सां को ताल्लुक़ कान्हे अच्छा हाणे उन केसिस में जेकॾहिं उन्हनि खयो आहे त उहो ज़ाहिर आहे उहो उन जा ज़िमेदार त बहरहाल हुकूमत हूंदी आहे हुकूमत जो कमु आहे जेकॾहिं इहो ग़लति कंहिं ऑफिसर पर फौरी हुनखे रिलीज़ बि कयो इजाज़त वियो। खां बग़ैर जेको आहे ऐं हाणे ॾिसो न ऐं हाणे ॿियो 11 judicial बजे जेको inquiry जो बि आहे जेको हाणे हुकुम 11 बजे हुयो आहे। अदालत खुली वई इहे पीटीआई जा सभु अॻुवान उन अदालत में 11 बजे पेश थिया त पहिरियों ॿिया 12 लॻे जेको आहे अदालत खुली वई छो ड्रामो पिया कनि बिल्कुलु वो यानी मां इन जे बि ख़िलाफ़ आहियां ऐं न सिर्फ़ त politicians ॾिसो जे पहिरियों cases जे, जेकी बल्कि आम अदालत शहरी जे cases पहिरियों लाइ बि जेको असीं ॾिसूं अदालत था खुली राति हुई अदालतूं उहो खुलनि थियूं आइन टोण खे रोकण लाइ खुली हुई जेको करणु घुरिजे आहे सही आहे हिन दफ़े हिकिड़ी मामूली ॾिसो हाणे उहो वफ़ाक़ी वज़ीर न रही ईअं ई आम शहरी आहे जीअं तव्हां असां आहियूं सही ॻाल्हि आहे। त उहो ई बर्ताव शहरी बाज़ारी सां थियणु घुरिजे आहे जेको आम शहरी सां थींदो आहे जेकॾहिं आम शहरी ॿधिजे त छा उन लाइ अदालत 11 बजे खुली वेंदी त हिन जे लाइ छो पर हाणे इहे थिए पियो। recent हिकु case में ॾिठो हिकु छोकिरी जी abduction स्पेसिफिक आहे वारो। न स्पेसिफिक आहे ईअं त लखे केसिस हली रहिया आहिनि अदालतुनि में काफ़ी पोइ pending एॾी बि जल्दी जेको आहे सभिनी खे रिलीफ मिली वञे स्पेसिफिक केसनि में जंहिंजी हाइप क्रिएट थी वञे उन में पर इहो उहो थी ज़रूरी रहियो आहे आहे न फौरी त इंसाफ असां त चऊं था फौरी इंसाफ़ मिलणु घुरिजे पर सभिनी खे मिलणु घुरिजे न ऐं इहा रिवायत बि असां इहो ई था चऊं त मुखालिफ़िन खे ॿधणु मुखालिफ़िन जा किथां जी सभु जो ज़िमेदार इमरान ख़ान साहब पाण ई आहे न त कंहिं लीडर खे कान छॾियो न तव्हां ॾिसो न मरियम नवाज़ शहबाज शरीफ नवाज़ शरीफ हमज़ा शहबाज ख्वाजा साद रफ़ीक ख्वाजा आसिफ शाहिद खाकान अब्बासी ॿिया हनीफ़ अब्बासी ॿिया अलाए केतिरा लीडर अंदरि हुआ अहिड़े तरीक़े सां तव्हां पीपल्स पार्टी ते अचो त आसिफ अली ज़रदारी फरियाल तालपुर शर्जील इनाम मेमन डॉक्टर आसिम इन समेत ॿिया केतिरा जेके आहिनि ख़ुर्शीद शाह केतिरा नाला असां खणूं त जेके उहे हिन जी हुन में विया अहिड़े तरीक़े सां मौलाना फज़ल रहमान जा बि केतिरा ई माण्हू जेके आहिनि इन्हनि जेलनि में मोकिलिया सुवाल इहो ई आहे न त जेको तव्हां कंदा मुस्तक़बिल में उहो अच्छा तव्हां बर्दाश्त ख़ुर्शीद शाह करण साहब जी जो नालो तव्हां खयो में उन्हनि बि हिकु आम चूंडनि जे लाइ बयानु ॾिनो आहे त कानून साज़ी खां पोइ अक्टूबर या नवंबर में आम चूंडनि जी तरफ़ वञी सघूं था। ॾिसो जीअं असां त पहिरियों बि यकीनन इहो backdoors में यादि main आहे discussion आहे आम त ही चूंडनि ते। हुकूमत जा जेके अक्सर अॻुवान आहिनि उहे त पाण चई रहिया आहिनि त जेको गंद इमरान ख़ान फैलाए चुको आहे यानी इकोनॉमी जी सूरत में पेट्रोल जी महांगाई जी सूरत में अशाए ख़ुदनोश जी महांगाई जी सूरत में उन जो बोझ ही मौजूदा पॉलिटिकल पार्टियूं छो खणनि इहो हुननि जे दरमियान डायलॉग्स हली रहियो आहे त ऐं ख़ासि तौर ते मरियम तव्हां ॾिसो न मामले में एग्रेसिव आहे त हिन जो गंद छो असां पंहिंजे कंधे ते खणूं पर मसइलो इहो आहे त मुल्क जी स्टेबिलिटी लाइ ॾिसो अॼु जेकॾहिं ही वरी हुकूमत नून ख़तमु लीग था त क्लियर आहे पर इत्तेहादी ॾिसो पार्टियूं में त न आहे मसइलो न नाराज़गी। मुल्क मसइलो आहे मुल्क जो मसइलो आहे सम्झण जो मसइलो आहे पर सियासी पार्टीज़ पंहिंजा मफ़ाद बि त ॾिसंदियूं न जमाली मफ़ाद पंहिंजी जाइ ते मफ़ाद तॾहिं हूंदो जॾहिं मुल्क हूंदो जॾहिं मुल्क ई न हूंदो त पोइ मफ़ाद किथां ईंदो मसइलो इहो आहे त हिन वक़्तु जेकॾहिं लेट सी असां चऊं था त ही अॻिली चूंडुनि जे लाइ वञनि हाणे IMF सां जेकी हींअर पोइ केरु कंदो मुज़ाकरात सही ॻाल्हि आहे केयरटेकर पोइ जेको आहे इहो पोइ त स्टेबिलिटी यानी कि डॉलर जेको आहे उहो 400-500 रुपए ते हलियो वञे मसइलो इहो आहे त सम्झण जी ज़रूरत आहे त हिन मुल्क खे हिन वक़्तु असां हिकु इन हुकूमत जी तरफ़ ज़रूरत आहे। नथा धकेले सघूं जंहिं तरफ़ इमरान ख़ान चाहे थो छो जो मां चयुमि त इमरान ख़ान जी जेकी सोच आहे अच्छा, त मां आहियां त जवाहर साहब, पाकिस्तान हिते आहे हिकु मां ॻाल्हि न आहियां त पाकिस्तानी न आहे सही ॾिसो असांजी जॾहिं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आयो त तंहिं वक़्तु तव्हां बि चवंदा आहियो ऐं इहा ॻाल्हि जेको आहे ज़ाहिर बि हुई त ज़रदारी साहब जो इन जेको आहे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस कामयाबु कराइण में वॾो हथु हुयो ठीकु आहे त हू नून लीग खे बि पंहिंजो करे विया काफ़ी जेके ॿियूं जमातूं आहिनि जंहिंमें MQM शामिलु आहे या JUIF शामिलु आहे पंहिंजो करे विया इमरान ख़ान खे पंहिंजो छो नथा करे सघनि के ॻाल्हियूं ॿोलियूं इमरान हुननि सां ख़ान छा जो हू मसइलो- रेडी न आहे सिर्फ़ु इहा ई महज़ ॻाल्हि तव्हांखे रहंदी? यादि हूंदो त आसिफ ज़रदारी उहो पहिरियों त हू पॉलिटिकल उते लीडर दिमाग़ हो पंहिंजो छो जंहिं नथा जॾहिं हुकूमत use आई कनि? त हुन क़ौमी असम्बली जे इजलास में बीह करे चयो त अचो मुआशी एजेंडा ते ॻाल्हायूं ॾिसो पॉलिटिकल जो इहो ई विजन हूंदो आहे इहा लीडरशिप हूंदी आहे सही त हुनजो अच्छा, इहो यानी विजन offers हुयो पयूं हुयूं। हुनखे इहो नज़र अची रहियो पॉलिटिकल जेको विजनरी हूंदो आहे उहो ई पॉलिटिकल लीडर हूंदो आहे न यानी हुनजो एतिरो विजन हुयो जो हू परे ताईं ॾिसी रहियो हो त हिन मुल्क खे सभ खां वधीक जेके चैलेंजिस आहिनि उहे मुआशियत जे हिसाब सां दरपेश आहिनि जंहिंमें मुल्क हलंदो ई एग्रीकल्चर मईशत ते ऐं आहे। ॿी इकोनॉमी जेको आहे असांजी शामिलु आहे
हाणे उन असेंबली जे फ्लोर ते तव्हांखे पेशकश कई त ॿियूं चलो सियासत छॾियूं था सभु कुझु छॾियूं था अचो इकोनॉमिक एजेंडा ॾियूं यानी हिन मुल्क खे जेकॾहिं उन वक़्तु इमरान ख़ान पंहिंजी नापरस्ती में न हुजे हा ऐं पंहिंजी जेको हुनजे दिमाग़ में जेको हिकिड़ो खनास भरियल आहे उन में न हुजे हा त मां सम्झां पियो त जेकॾहिं इकोनॉमी एजेंडा उन वक़्त में सॼी छो जो ॾिसो सभु सियासी जमातूं असेंबली में मौजूदु हुयूं इमरान ख़ान जी हुकूमत हुई जेकॾहिं उन वक़्तु हिकिड़ो मुआशी एजेंडा सभिनी जी मशावरत सां ठही वञे हा ऐं उहो अॻिते वधे हा त अॼु पाकिस्तान जी इहा सूरत हाल न हुजे हा पर छो जो हुनखे पंहिंजी डटाई पंहिंजी अनापरस्ती ऐं पंहिंजी जेको मां सम्झां थो त ख़बर न आहे कहिड़ी तरबियत उन हासिलु कई पंहिंजी ज़िंदगी में जो हुनखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त हीअ जेकी ॻाल्हि करे रहिया आहिनि उहो हुन में उन्हनि जो को ज़ाती एजेंडा त शामिल न हो उहो त मुल्क जी मईशत ऐं मुल्की इकोनॉमी जी ॻाल्हि करे रहिया आहिनि उहे चयो यार त उन एजेंडा ते अचो सभु इतफ़ाक़ राय कयूं था ठीकु आहे बहरहाल हाणे हीअ समूरी सियासी पार्टी जेको आहे या मौजूदा हुकूमत कीअं इमरान ख़ान खे मुंहुं ॾींदा छो त हू इमरान मुसलसल ख़ान खे मुतालबो मुंहुं करे ॾियण जी रहियो आहे ज़रूरत न आहे इमरान ख़ान जेको आहे इग्नोर कंदा ईंदा त वरी ॾिसो अनस्टेबिलिटी पैदा थींदी छा उनखे बसि मुंहुं ॾियण जे लाइ तयारु थी वञनि ॾिसो असांखे जेको आहे न हिकिड़ो कंहिं लतीफ़ो मोकिलियो त जेको आहे हिकु ॿारु जेको आहे घिटी में तमामु घणो रोईंदो हुयो ऐं जेको वीचारो हिकिड़ो गुज़री रहियो हुन चयो यार ॿारु घणो रोए थो त हुनखे जेको आहे कच्छ में खईं त हुन ॿारु फौरन जेको आहे फरमाइश करे छॾी त मूंखे बेकरी तां जेको आहे उहो आइस्क्रीम वठी ॾिए त उतां वरी हिकिड़ो ॿियो दोस्त गुज़री रहियो जो हुनखे चयो त साईं असांजे पाड़े जो ॿारु आहे हिन जो कमु ई इहो आहे त हीउ रोईंदो आहे पोइ हुनखे जेको खणंदो आहे कच्छ में हुन खां हीअ फरमाइशूं पूरियूं कराईंदो आहे ऐं जेकॾहिं हिन फरमाइशूं पूरियूं न थींदियूं आहिनि त ईअं रड़ियूं कंदो आहे हाणे मसइलो इहो आहे त इमरान ख़ान जेको आहे फरमाइशूं करे रहियो आहे न ॾिसो जॾहिं तव्हां हुकूमत में इहो ई चए थो न त इलेक्शन टोड़े छॾियो असेंबलियूं टोड़े छॾियो नयूं चूंडूं कराए छॾियो भई जॾहिं तूं हुकूमत में इहो इख़्तियार तुंहिंजो हुयो छो न कई ठीकु आहे ॿार खे जॾहिं ॾिसो ॿार खे सम्झाइण जा काफ़ी तरीक़ा हूंदा आहिनि ऐं हुकुमरान तां मां सम्झां थो इहा सुठी पॉलिसी आहे त हीअ एग्रेसिव कान था थियनि ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कनि था ऐं सियासत में तहमुल जो मुज़ाहिरो थियणु घुरिजे न त ॿार खे जेको आहे उहो ॿिए तरीक़े सां सम्झाइण सभिनी खां सवलो कमु हूंदो आहे त उहो सम्झाए सघिजे थो हुकूमत जे हवाले सां त हिकु फ़ैसिले जो ई अवाम बि इंतज़ारु करे पई न त हू आम चूंडुनि जे हवाले सां बि को फ़ैसिलो वठनि जेको एहसन इक़बाल साहब जे अकॉर्डिंग त इहो ई हुयो त अञा को उन हवाले सां फ़ैसिलो नाहे वरितो वियो पर हीउ जेको इजलास थियो आहे पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो आहे त हिन साल इलेक्शन कान थींदी हो स्टेबिलिटी जी तरफ़ वेंदा इकोनॉमी खे जेको आहे उहो बहितर करण जे लाइ जेके हुननि जा IMF सां मुज़ाकरात जारी आहिनि वो होपफुल आहिनि त इहे मुज़ाकरात अच्छा इकोनॉमी जी बहितरी त हू चवंदा त ॾुखिया फ़ैसिला वठी करे थींदी आहे ॾुखियनि फ़ैसिलनि में पेट्रोल जो फ़ैसिलो शामिल आहे जेको सभ खां पहिरियों जेको उन्हनि जो फ़ैसिलो जंहिं ॻाल्हि जे करे मां सम्झां थो रुकियल आहे उहो इहो ई आहे त इन्हनि खे कन्विंस पियो कयो वञे IMF खे त पेट्रोल जी क़ीमत न वधाइजे ऐं असां ॿिया रस्ता जेके आहिनि जीअं तव्हां ॾिसो हूंदो काफ़ी शयुनि जी इम्पोर्ट ते पाबंदी लॻाई वई आहे त हीउ जेको स्लॉट जेको फ्यूल जी मद में टैक्सेस जी मद में अचणो आहे उन सद खां हीउ पूरो करे ॾियनि था त हीउ असां वटि हिकु रस्तो आहे जेकॾहिं असां हिन रस्ते जो इंतिखाब न कयूं उन सां अवाम में जेको आहे तलख़ी पैदा थींदी असांजे बारे में त हीउ ॿियो रस्तो आहे त असां हेतिरा जेके लग्ज़री आइटम्स आहिनि उन्हनि खे बंदि करे ऐं उहो जेको टैक्स जेके असांजो पैसा ॿाहिरि वञी रहिया आहिनि उनखे रोकियूं त उन सां उहो बराबरी जी सतह ते जेको आहे शायदि जेकी इतलाह जे मुताबिक़ त हिननि अहिड़े क़िस्म जूं के ॻाल्हियूं कयूं आहिनि बाक़ी त ज़ाहिर आहे ॾिसो जेके कर्ज़ ॾींदा आहिनि न उन्हनि जी डिमांड पंहिंजी हूंदी आहे हू इहो न ॾिसंदा आहिनि त हिन मुल्क में इमरान ख़ान जी हुकूमत आहे मुल्क में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आहे शहबाज़ शरीफ़ जी आहे या आसिफ़ ज़रदारी जी आहे उहो ॾिसंदा आहिनि पंहिंजो इंट्रस्ट पंहिंजो मफ़ाद जिते हुननि जो मफ़ाद सुठो रहंदो हू उन हुकूमत सां उन हद ताईं गॾु कंदा आहिनि हुननि जो मफ़ाद छा हूंदो आहे हू पैसा ॾेई ज़ाहिर आहे इंट्रस्ट वठंदा आहिनि मुफ़्त में त ॾियनि कान था तव्हांखे असांखे ऐं जॾहिं हुननि खे यकीन थींदो आहे त हीअ असांजा पैसा ॿुॾंदा न यानी पाकिस्तान डिफॉल्ट जी तरफ़ न वेंदो छो जो ख़ुदा न ख़ासिता पाकिस्तान डिफॉल्ट जी तरफ़ वञे थो त सिर्फ़ु असांखे त जेको नुक़सानु आहे पर दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे बि काफ़ी नुक़सानु आहे उन्हनि जा असां कर्ज़ ई आहियूं ऐं डिफॉल्ट थियण जी सूरत में ज़ाहिर आहे उन्हनि जा कर्ज़ वापसि करणु ॾुखिया थी वेंदा पंजाब में हमज़ा शरीफ़ साहब जी जेको आहे हुकूमत छा थोड़नि ॾींहंनि जी महिमान आहे ॾिसो उनजो तरीक़ो आहे का बि हुकूमत मां इहो ई चवां थो त माण्हुनि खे कानून ऐं आइन खे पढ़णु घुरिजे उनखे सम्झणु घुरिजे उनखां पोइ उन ते पंहिंजी राय ॾियणु घुरिजे हाणे जेको बि चीफ मिनिस्टर मुंतख़िब थींदो आहे जेको भले डिसीट थी विया पर उन्हनि जो वोट काउंट थी चुको आहे हाणे उहो हिकिड़ो मुंतख़िब वज़ीर आला मौजूदु आहे उनखे हटाइण जो जेको तरीक़ो आहे उहो सवाइ अदम एतमाद जी तहरीक जे या गवर्नर उनखे वोट ऑफ कॉन्फिडेंस जे लाइ चए
पर वरी उनजो बि तरीक़ो उते आहे नून लीग मां हिकु ॼणे जेको हिकु हाणे- अॻवान इस्तीफ़ो ॾेई छॾियो आहे न न, त उहो छा त- इहे उहो त रोज़ाना already- ईंदा अकॉर्डिंग टू परवेज़ असल में चौधरी साहब टे हू चवनि था खां- त रोज़ाना हाणे नून लीग मां जेको आहे इस्तीफ़ा ईंदा वेंदा 3 खां 5 MPAs ऑलरेडी तव्हांखे यादि हूंदो इहे ऑलरेडी उस्मान बोज़दार सां मिली उन्हनि जेको आहे पंहिंजी वफ़ादारियूं तब्दील करे छॾियूं हुयूं। इहो 2 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, हिन में का नई ॻाल्हि न आहे। परवेज़ इलाही वारनि खे त हरूभरू कूड़ी हाइप करण जो शौक़ु आहे। मसइलो इहो आहे त असां ॻाल्हि पिया कयूं हमज़ा शहबाज़ जी, त उनखे हटाइण जो जेको क़ानूनी तरीक़ो आहे उहो इहो आहे त या त गवर्नर उनखे चए एतमाद जो वोट वठे या उनजे ख़िलाफ़ु वरी अदम एतमाद जी तहरीक अचे। इहे 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हाणे इहो सम्झायो त आइन इहो थो चए त जेको वॾो वज़ीर को या वज़ीर आज़म मुंतख़िब थी वञे त 6 महीननि खां अॻु में उनजे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक नथी अची सघे। सही त हाणे कीअं कंदा? अच्छा ऐं वोट ऑफ कॉन्फिडेंस जे लाइ बि 6 महीननि खां अॻु में गवर्नर चई नथो सघे। हाणे अकुल जी ॻाल्हि आहे त क़ानूनी तरीक़ो कोई न आहे। बाक़ी But they seem happy. पाकिस्तान में छो जो Opposition ते तजुर्बा ॾाढो- हमेशह थींदा रहंदा आहिनि। परवेज़ चौधरी जेके ॾाढो ख़ुशि नज़र अचनि था, काफ़ी होपफुल बि आहिनि। इहो ठीकु आहे, जेको ॻाल्हाइनि चवनि। 3 तारीख़ ते जेको आहे उनजो मुदो पूरो थो थिए, जेको प्राइम मिनिस्टर ऑर्डर करे चुको आहे गवर्नर जो। ऐं बलीगुर रहमान जेको आहे उहो नओं गवर्नर पंहिंजो ऑटोमेटिक 3 तारीख़ ते जेको आहे सही गवर्नर थी वेंदो। त हीअ जेके हींअर क्यास आरायूं हली रहियूं आहिनि उहे ऑटोमेटिक पंहिंजो दम तोड़े वेंदियूं। परवेज़ इलाही त हिन पोज़ीशन में बि न आहे त हिन जे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद पेश थियल हुई, पर आइन जी त ख़िलाफ़ वर्जी जेकी हिननि कई आहे मां सम्झां थो पाकिस्तान जी तारीख़ में कंहिं न कई आहे। ऐं हक़ीक़त आहे त जेकॾहिं को ॿियो हिन क़िस्म जी आइन जी ख़िलाफ़ वर्जी करे आहे त हीअ जेको एस्टेब्लिशमेंट ऐं ॿिया इदारा हुनजो हाल कना थो, पर हीअ चई थो एॾो इहो लाडलो एॾो हिनखे अपॉर्चुनिटी एतिरी ॾिनी वई। इन ॻाल्हि ते अञा वधीक सुभाणे तबसरो कंदासीं चहीते ऐं लाडले थियण जे। जमाली साहब थैंक यू फॉर योर टाइम। नाज़रीन, बहरहाल मुल्क में मुआशी बहरान एग्ज़िस्ट करे पियो, जंहिंजे नतीजे हिन मौजूदा हुकूमत खे बर वक़्त फ़ैसिला वठणा पवंदा मुल्क जी बहितरी जे लाइ। सो इंशाल्लाह सुभाणे मुलाक़ात थींदी। पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कंदा। अल्लाह हाफ़िज़।